अस्सलाम वालेकुम साथियों, मैं नसरुल्लाह गडानी। घोटकी ज़िलो तेल ऐं गैस सां मादनी वसीलनि सां मालामाल आहे। किरोड़े अरबे रुपया बजट आहे। वो सिंध गवर्नमेंट जूं स्कीमूं हुजनि, मुख़्तलिफ़ डिपार्टमेंट्स जूं स्कीमूं हुजनि, अरबे रुपयनि जूं आहिनि। डिस्ट्रिक्ट काउंसिल जी बजट 100 करोड़ खां वधीक आहे। असां वटि 2 म्यूनिसिपल कमेटियूं आहिनि, घोटकी ऐं मीरपुर माथेलो, जन जी 3 करोड़ खां वधीक बजट आहे। असां वटि 4 टाउन कमेटियूं आहिनि, जन जी बि बजट 2.5 करोड़ खां वधीक आहे। उन खां अलावा तेल गैस कंपनियुनि ऐं सनअती इदारनि जा अरबे रुपया सालियाना मिलंदा आहिनि। उहे 100 करोड़ रुपया बाक़ाइदगी सां हड़प कया वञनि था। जेका पेट्रोलियम कंपनी आहे ॾहरकी जी, उन जा 4 अरब रुपया हड़प कया विया आहिनि, कागज़नि में कम ॾेखारे। सिंध गवर्नमेंट जा अरबे रुपयनि जा 100 करोड़ रुपयनि जा कम आया आहिनि, सिर्फ़ कागज़नि में ॼाणाया विया आहिनि। पीपल्स पार्टी जे अॻुवाणनि, पीपल्स पार्टी जी क़यादत ऐं नंढड़नि इन्हनि कामोरनि मिली भगत करे हर साल 100 करोड़ रुपयनि जी करप्शन कई वञे थी, सिर्फ़ ऐं सिर्फ़ घोटकी ज़िले में। घोटकी ज़िलो जेको मिनी दुबई सॾियो वेंदो आहे, त यकीनन ख़ाली ईअं न सॾियो वेंदो हूंदो, जंहिंजो 100 करोड़ प्लस डिस्ट्रिक्ट काउंसिल जी बजट हुजे, 100 करोड़ रुपया म्यूनिसिपल ऐं टाउन कमेटियुनि जी सालियाना बजट हुजे, मंथली वाइज सालियाना बजट हुजे। तेल गैस कंपनियुनि, सनअती इदारनि, पावर प्लांट, शुगर मिल्स असां वटि लातादाद आहिनि, दर्जननि जे तादाद में आहिनि, जंहिंजा किरोड़े अरबे रुपया, 100 करोड़ रुपया हड़प कया वञनि था सालियाना। न हिते असांखे इन्हनि में का नौकरी ॾिनी वञे थी, न का सहूलियत ॾिनी वञे थी। मां हिकिड़ो नओं प्रोग्राम खणी आयो आहियां पब्लिक हेल्थ जे हवाले सां। पब्लिक हेल्थ डिपार्टमेंट घोटकी, जंहिंमें 100 करोड़ रुपयनि जी करप्शन थी आहे। हर रोज़ 3 खां 4 अहिड़ियूं स्कीमूं खणी ईंदुमि, जंहिंमें 8 खां 10 करोड़ रुपया करप्शन थी हुजे, गबन थियो हुजे। हाणे जेको हलंदड़ साल आहे 2023, इन जे जून में 100 करोड़ रुपयनि जा बिल पास कया विया आहिनि। कम 00 आहे। उन जा तफ़सील हाज़िर ख़िदमत आहिनि तव्हांजे में। हाणे उबावड़ो शहर में ड्रेनेज खूह, नओं ड्रेनेज जो खूह वयल ऐं उनजी चौदीवारी जो कम 11 करोड़ 24 लख जो थियो। वाकू जेके मिलियूं, वाकू त हूंदियूं ई कोन्हनि, हूंदो ई डायरेक्ट मनपसंद ठेकेदारनि खे कम ॾिना वेंदा आहिनि। 11 करोड़ 24 लख जो कम हुयो, जेको कम MS कंपनी जे ठेकेदार मुश्ताक अहमद कोलाची खे ॾिनो वियो हो। 11 करोड़ 24 लख जो कम, जंहिंजो हिकिड़ो सिर बि कोन्हे लॻो, कम जी शुरूआत बि न थी आहे। हलंदड़ साल जे जून महीने में खेसि 35% एडवांस में पहिरियों क्वार्टर उनखे जारी कयो वियो आहे। हाणे 35% जेको थिए पियो, 3 करोड़ 93 लख रुपया जारी कया विया आहिनि, पर पहिरियों क्वार्टर उन वक़्तु जारी थींदो आहे जॾहिं तव्हां 3 हिसो कम जो मुकमल कयो। अधु या 3 हिसो तव्हां कम जो मुकमल कयो त पोइ तव्हांखे पहिरियों क्वार्टर जारी थींदो। पर हिनखे हिकु सिर हणण बिना हिनखे 35% पहिरियों क्वार्टर जारी कयो वियो आहे, जंहिंजो थिए थो 3 करोड़ 93 लख कुझु हज़ार रुपया। इहे पैसा जारी कया आहिनि अॻूणे XCN इंजीनियर पब्लिक हेल्थ घोटकी डेवलपमेंट मेहर दास, जेको हाणे 2 महीना अॻु में सेप्टेंबर में रिटायर थियो आहे। हिन उनखे कम करण बिना एडवांस में पहिरियों क्वार्टर जारी कयो आहे। उनखां अलावा CC ड्रेन ऐं CC प्योर जो कम हुयो उबावड़ो में। CC प्योर ऐं CC ड्रेन जो कम हुयो उबावड़े जे मुख़्तलिफ़ घटनि जो,
जेको कम हुयो 1 करोड़ रुपयनि जो, हिकु सिर बि न लॻाई वई आहे, हिकिड़ो फुट बि कम न कयो वियो आहे। उनखे बि साॻी इंजीनियर जेको हाणे रिटायर आहे मेहर दास पारां 35 लख रुपया जारी कया विया आहिनि। ही एसके बिल्डर आहे अनवर कलवड़ साहब। हाणे इन्हनि ॿिन्हिनि खे पीपी अॻवान सेनेटर या महताब ॾहर जी सपोर्ट हासिल आहे। भयवारी चऊं, कमीशन चऊं, हिन में भयवार या महताब ॾहर आहे। पर ही बिल जेके पब्लिक हेल्थ जे इंजीनियर मेहरदास जारी कराया आहिनि, पास हिन खे अॻूणे डिप्टी कमिश्नर घोटकी ओस्मान अब्दुल्ला पारां कराया विया आहिनि इन ॿिन्ही ठेकेदारनि खे। उनखां अलावा MS कंपनी आहे मुश्ताक कोलाची जी, साॻी मुश्ताक कोलाची जी। CC प्योर जो कमु हुयो आदिलपुर टाउन कमेटी में मुख़्तलिफ़ घटियनि जो 4 करोड़ 98 लख रुपयनि जो। उनजो बि कमु अञा शुरू न थियो आहे। उनखे बि हलंदड़ महीने जे जून में 35 सैकड़ो पहिरियों क्वार्टर 1 करोड़ 74 लख रुपया जारी कया विया आहिनि। हाणे इहे सभई जेके स्कीमूं आहिनि ADP जूं स्कीमूं आहिनि, जेके सभई पब्लिक हेल्थ डिपार्टमेंट जूं आहिनि। पब्लिक हेल्थ जो इंजीनियरिंग में मुलविस आहे। बिल पास कराइण में बि साॻियो अॻूणो डिप्टी कमिश्नर ओस्मान अब्दुल्ला मुलविस आहे। हाणे ही त मुंहिंजे ख़्याल में घणा थियनि था, 3 4 करोड़ 5 करोड़ 6 करोड़ 7 करोड़। हाणे हिते 7 करोड़ जो गबन करे कयो वियो आहे। बिल जारी थी विया आहिनि, बिल पास करे ॼाणायल ठेकेदार हड़प करे विया आहिनि, पर हिन महिल ताईं कमु शुरू नाहे कयो वियो। अहिड़ी तरह अरबे रुपयनि जी करप्शन कई वञे थी सालियाना घोटकी ज़िले में। उनजा जेके मूंखे सबूत मिलंदा वेंदा, हर रोज़ शाम जो तव्हां सां वेही जेके जेके इंफॉर्मेशन मूंखे मिलंदी रहंदी उहा तव्हां ताईं पब्लिक कंदो रहंदुमि। असां जूं हालतूं बद खां बदतर आहिनि। असांजा माण्हू बुख विघे ख़ुदकुशियूं करण ते मजबूर आहिनि। पीपल्स पार्टी जी गवर्नमेंट कामोरा शाही रातो रात करप्शन करे अरबपति बणिजी वेंदा आहिनि। वरी जेके ही मुल्क जा मालिक आहिनि उहो सम्झो था उहा केतिरी करप्शन कंदा हूंदा। हाणे 1 करोड़ घोटकी ज़िले जी पीपल्स पार्टी वारा करनि था, हितां जा मक़ामी चूंडियल नुमाइंदा करनि था, त तव्हां सम्झो था मुल्क जा मालिक केॾा हज़ारे अरब रुपया हड़प कंदा हूंदा। मां वरी तव्हांखे इन स्कीमनि जो नालो ॿुधायां, मालियत ॿुधायां, जेके कम शुरू न आहिनि थिया उन्हनि जा पहिरियों क्वार्टर वरितो वियो आहे। तव्हांखे वरी मां मुंडू ॿुधायां। उबावड़ो शहर में ड्रेनेज जो खूह ऐं उनजी 4 दीवारी जो कमु जेको MS कंपनी जे ठेकेदार मुश्ताक अहमद कोलाची खे मिलियल हुयो, जंहिं कमु कराइण बजाए बिना या महताब ॾहर जे आशीर्वाद सां पब्लिक हेल्थ जे इंजीनियर जेको हाणे रिटायर आहे मेहरदास ऐं अॻूणे डिप्टी कमिश्नर घोटकी ओस्मान अब्दुल्ला पारां पहिरियों क्वार्टर 35% 3 करोड़ 93 लख रुपया जारी करे कया विया आहिनि, जेके बिल पास कया विया आहिनि, जेके पैसा हड़प कया विया आहिनि। उनखां अलावा SK बिल्डर जंहिंजो ठेकेदार आहे अनवर कलवड़, CC ड्रेन ऐं CC प्योर जो कमु आहे उबावड़े जे मुख़्तलिफ़ घटियनि जो, जेको 1 करोड़ जो कमु हुयो। 1 करोड़ जे कम में का हिकिड़ी घटी बि न कई वई आहे। हुनखे बि 35 लख रुपया पहिरियों क्वार्टर 35 सैकड़ो जारी कयो वियो आहे। उनखे हाणे MNA साहब ख़ालिद अहमद लुंड जी सपोर्ट आहे या महताब जी, इहा इन जी कंफर्मेशन न आहे। बाक़ी रही ॻाल्हि साॻी MS कंपनी जे ठेकेदार मुश्ताक अहमद कोलाची CC प्योर जो कमु कयो आहे। आदिलपुर कमु न कयो आहे, टेंडर खयो आहे CC प्योर जो आदिलपुर टाउन जे मुख़्तलिफ़ घटनि जो, जंहिंमें कमु करण बिना जाम इकरामुल्ला दारे जो अॻूणो सूबाई वज़ीर जी आशीर्वाद सां पब्लिक हेल्थ इंजीनियर रिटायर जेको हाणे थियो आहे मेहरदास पारां ऐं अॻूणे डिप्टी कमिश्नर घोटकी ओस्मान अब्दुल्ला पारां 35 सैकड़ो पहिरियों क्वार्टर 1 करोड़ 74 लख रुपया जारी कया विया आहिनि। माना 4 करोड़ 98 लख जो ठीको हुयो, कमु करण बजाए बिना उनखे पहिरियों क्वार्टर 1 करोड़ 74 लख रुपया जारी कया विया आहिनि।
हाणे मुंहिंजो इहो ई इरादो आहे जो वॾेरा सियासतदान या जेके इहे आहिनि कामोरा आहिनि उन्हनि खे वैखो कयां, तव्हांखे इन्हनि जा कुदा किरदार ॾेखारियां, तव्हांखे इन्हनि जा अरबे रुपया हड़प करण जो तरीक़ो ॾेखारियां, जंहिंमें सिधो संओं पीपल्स पार्टी जी मेन क़यादत, वॾी क़यादत मुलविस आहे, जंहिंमें आसिफ ज़रदारी साहब आहिनि, वज़ीर आला मुराद अली शाह साहब आहिनि ऐं ॿिया मिनिस्टर साहिबान आहिनि। इहे सभई इन्हनि कमनि में भयवार आहिनि। 5%, 10%, 15%, माना धरती ते जंहिं कम जो वजूद बि न आहे उन कम जा अरबे रुपया हड़प कया विया आहिनि। हाणे मुल्क, हाणे ही त आहे पीपल्स पार्टी, वरी गुज़ारिश, 100 करोड़ रुपया सिर्फ़ घोटकी ज़िले मां हड़प करनि था पीपल्स पार्टी वारा, त सम्झो था मुल्क जा मालिक केतिरो हड़प कंदा हूंदा। सभई चोर आहिनि। इहे सभई चोर इन जे लाइ आहिनि जो तव्हां ऐं असां अवाम बुज़दिल ऐं ग़ुलाम आहियूं, ख़ामोश आहियूं, मुर्दा आहियूं। न त इन्हनि जी कहिड़ी मजाल हुई असांजे टैक्स जा पैसा, असांजे रोड रस्तनि लाइ, असांजे सहूलतनि वारा पैसा कम करण जे बजाय ईअं हड़प करे छॾीनि। हाणे सुभाणे शाम वरी तव्हांजे ख़िदमत में हाज़िर थींदुमि। ही कुझु तफ़सील हुया। इंशाल्लाह सुभाणे अवामी आवाज़ अख़बार, डेली अवामी आवाज़ कराची में भी ही ख़बर शाया थींदी। हर शहर में तव्हां हर कंहिं वटि इहे सभु तफ़सील इंशाल्लाह आसानी सां अची वेंदा। मुंहिंजो कमु आहे ख़बर रिपोर्ट मोकिलणु, बाक़ी इदारे जी मर्ज़ी आहे शाया करनि या न करनि, उन्हनि खे टाइम मिले न मिले, पर पंहिंजो ही फेसबुक ज़िंदाबाद। उन्हनि खे टाइम मिले न मिले, पाण खे 24 कलाक टाइम आहे चोरनि खे वैखो करण जो, ज़ालिमनि खे वैखो करण जो, फिरौननि जे पुछ ते लत ॾियण जो। अल्लाह ताला सभिनी खे ख़ुशि रखे। थी सघे ही लाइव वीडियो वधि खां वधि शेयर कयो। तव्हां सम्झी सघो था मूं वटि जेका इहा इंफॉर्मेशन आहे, मूं वटि जेके सबूत आहिनि 100% दुरुस्त सबूत आहिनि। बाक़ी हाणे सिंध जी हुक्मरानी, पीपल्स पार्टी जी हुक्मरानी, निगरान हुकूमत जी हुक्मरानी, कामोरनि जी हुक्मरानी, सभिनीनि जी हिकु जहिड़ी आहे। सभिनी खे हिसो पती पंहिंजो घुर्जे। हाणे कार्रवाई करनि था नथा करनि, पर कार्रवाई कोन थींदी, वरी बि इन्हनि खां हिसो पती वठिबो। थोरे निगरान हुकूमत आहे न, उहा कार्रवाई न कंदी, उहो हिसो पती वठी पंहिंजा ॿिब भरींदा आदा। कंहिंखे कोई गर्ज़ कोन्हे। ही अवाम जो पैसो लुटिजे थो, लुटिजण ॾियो। इहो इन जे लाइ लुटिजे थो जो तव्हां असांजी ख़ामोशी ऐं बुज़दिली आहे। जेकॾहिं तव्हां असां में हिमत हुजे न, इन्हनि में कहिड़ी मजाल, इन्हनि जी कहिड़ी जुरत। उहे भले मुल्क जा मालिक हुजनि, पीपल्स पार्टी जा हुक्मरान हुजनि, मुल्क जे मालिकनि जा एजेंट निगरान हुक्मरान हुजनि, कामोरा हुजनि, टके टके जा इहे वॾेरा सरदार हुजनि, इन्हनि जी कहिड़ी मजाल हुई असां सां ज़ुल्म ऐं ज़्यादतियूं करण जी। पर ही असांजी ख़ामोशी, बुज़दिली ऐं ग़ुलामी जो नतीजो आहे। अञा सुता पिया रहो। जेतिरे ताईं मुंहिंजी ज़िंदगी आहे, मां तव्हांखे जगाइण जी कोशिशि कंदो रहंदुसि। इन्हनि चोरनि खे, ज़ालिमनि खे ईअं वैखो कंदो रहंदुसि। अल्लाह ताला सभिनी खे ख़ुशि रखे। वॾी महिरबानी।